बदीन खां अल्ताफ़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान फिशर फॉक फॉर्म ज़िले बदीन जे बॉडी चूंड जे सिलसिले में एक अहम तैयारी वारी गॾिजाणी अॼु बदीन में मुनक़िद थी। गॾिजाणी में ईंदड़ ज़िले बॉडी चूंड जेका शेख करियूं में मुनक़िद थियण वारी आहे उनखे कामयाब मुनज़म शफ़ाफ़ ऐं जमहूरी अंदाज़ में मुनक़िद करण बाबति तफ़सीली गौर वीचार कयो वियो। इजलास दौरान प्रोग्राम जे बहितर इंतज़ाम, शिरकत कंदड़नि जी सहूलतुनि, चूंड अमल जे शफ़ाफ़ियत ऐं तंज़ीमी मुआमलनि बाबति जामिया हिकमत अमली जोड़ण ते इत्तफ़ाक़ कियो वियो। अॻवाननि नज़म जो इज़हार कियो त फिशर फॉक फॉर्म जी तंज़ीम खे वधीक मज़बूत ऐं फ़ाल बणाइण लाइ बॉडी चूंड जो अमल तंज़ीम जे आइन ऐं जमहूरी उसूलनि मूजिबि मुकमल तौर पुरअमन, आज़ाद ऐं मुनसिफ़ाणे अंदाज़ में मुकमल कयो वेंदो। गॾिजाणी खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त असांजो हिकिड़ो ई मक़सदु आहे त साईं मोहम्मद अली शाह जी तारीख़ी जिदोजहद खे नओं रूह बख़्शे। पाकिस्तान फिशर फॉक फॉर्म जे मरकज़ी अॻवान ग़ुलाम मुस्तफ़ा मीरानी, जनरल सेक्रेटरी सईद बलोच, अदी फ़ातिमा मजीद, गुलाब तालिब कच्छी, अयूब शान ऐं ॿियनि साथियुनि सां गॾिजी माहीगीर बिरादरी जी हक़ीक़ी मालिकी, बुनियादी हक़नि ऐं कुदरती वसीलनि जे तहफ़ुज़ लाइ जिदोजहद खे वधीक मज़बूत बणाए जीअं माहीगीर ख़ुशहाली, इज़्ज़त ऐं तरक़ी ॾांहुं वधी सघनि।